अस्सलामुअलैकुम दोस्तों, मुझो नालो आहे जमील शर अमीर ॾिसी आयो जमील शर यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां खे ॿुधाइण वारो आहियां सुहेल अहमद पीरज़ादो साहब जी ज़िंदगी जी कहाणी जी। सुहेल अहमद पीरज़ादो मशहूरु यूट्यूबर पिणु आहे। असां हुनजी कुझु ज़िंदगी ऐं यूट्यूब जे बारे में ख़ुलासो कंदासीं। अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे घंटी जे बटन खे लाज़मी हणंदा। दोस्तों हमारो घणो टाइम वेस्ट न पिया कयूं ऐं असां वीडियो स्टार्ट पिया कयूं। तो दोस्तों वीडियो स्टार्ट जी। तो दोस्तों सुहेल अहमद पीरज़ादो साहब कंजारे शहर जो असुल में आहे। कंजारे शहर जे भरिसां जेको हिकिड़ो ॻोठु आहे उते रहंदा आहिनि। परियात में शुरू में सुहेल अहमद पीरज़ादो साहब जेको आहे सो स्टेटसन जो कमु कंदो हो। हुनखे इहा ख़बर न हुई त को जेको आहे सो यूट्यूब पैसा बि ॾींदो आहे। त दोस्तों आस्ते आस्ते हुनखे इहा ख़बर पइजी वई त यूट्यूब पैसा पिणु ॾींदो आहे ऐं हुन सोचियो त मां बि छो न यूट्यूब तां पैसा कमायां ऐं पंहिंजो ओरिजिनल कमु कयां। उन खां बाद में दोस्तों सुहेल पीरज़ादो साहब जो जेको आहे सो चैनल जंहिंजो नालो आहे सुहेल पीरज़ादो, उन ते उन पंहिंजो जेको आहे सो माण्हुनि खे सेखारणु एडिटिंग ऐं स्टेटस ठाहिणु वग़ैरह सेखारणु शुरू कया ऐं शोबिज़ न्यूज़ पिणु सेखारणु ऐं शोबिज़ न्यूज़ जूं ॻाल्हियूं पिणु ॿुधाइणु शुरू कयूं। ऐं दोस्तों कुझु ई वक़्त में हू तमामु घणो कामयाबु थी वियो ऐं हुन जा वीडियो बि 3 लखनि ताईं हुननि जा हिकु वीडियो जा पिणु अचणु शुरू थी विया ऐं पिणु तमामु घणो माशाअल्लाह जेको आहे सो हुनखे दुआ हुई पंहिंजे माउ पीउ जी, तंहिंजे करे हू जेको आहे सो तमामु घणो कामयाबु थी विया ऐं हुननि जा तमामु घणा सब्सक्राइबर पिणु थी चुका आहिनि। हिन वक़्तु जेको आहे सो सिंधीअ में पहिरियों चैनल जेको आहे सो पहिरियों मतिलबु वॾे में वॾो जेको चैनल आहे उहो हिन वक़्तु सुहेल पीरज़ादो जो आहे। पहिरियों त न आहे पर वॾे में वॾो जेको आहे सो उहो सुहेल पीरज़ादो साहब जो चैनल आहे। ऐं सुहेल अहमद पीरज़ादो साहब जो चैनल तमामु घणो ग्रो करे रहियो आहे। हू तमामु बहितरीनु कमु करे रहिया आहिनि। दोस्तों अॼु जी वीडियो अगरि तव्हांखे पसंदि आई हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी वारे बटन खे लाज़मी हणंदा ऐं मूंखे ॾींदा इजाज़त। मामला तव्हां सां हिन खां बहितरीनु वीडियो में। अल्लाह हाफ़िज़। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।